हाल छिनी मीत छज दोस्त वहां जो दर हो मौका मेरे नजर छलकी मना ये कंदा सानी बड़ी खुशी थी असां दुआ करण जी कलमकार मिली पाकिस्तान में दोस्तों मिली दास्तान में साईं शायद साईं से छा हो असांजे हाल जा ओ असांजे हाल जा साईं असां वट अजी ॾिसण
बोलो